नानक से बसंत है, नानक से बसंत है, नानक से बसंत है। जो सतगुर सेव समाए, जो सतगुर सेव समाए, नानक से बसंत है, नानक से बसंत है। सतगुर सेव समाए, जो सतगुर सेव समाए, नानक से बसंत है। हर उठा मन तन सब पर फड़े, हर उठा मन तन सब पर फड़े, सब जग हरियावल होए। सब जग हरियावल होए, सब जग हरियावल होए, नानक से बसंत है, नानक से बसंत है। जो सतगुर सेव समाए, जो सतगुर सेव समाए, नानक से, नानक से, नानक से बसंत है। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, नानक से बसंत है, जे सतगुर सेव समाए। गुरबाणी चहती जेको प्रभुओ जी सेवा करे तो, प्रभुओ जो सेवन करे तो, उन वट सदाई बसंता, वो सदाई प्रसन्न आनंदिता। जो सतगुर सेव समाए, माना जेको भगवान जी आज्ञा में रहे तो, उन जो हुक्म मञे तो न वसंत जे महीने में राग वसंत में या गुरबाणी गाए करे कथा जी शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। ही शिव चरित्र रामचरित मानस मां असां ॿुधी रहिया आहियूं। राम नाम शिव सुमरन लागे, जाने सती जगतपति जागे। भगवान शिव समाधीअ मां उथियो ऐं अखियूं खोलियूं। तजी समाधि शंभु अविनाशी। ऐं समाधीअ मां जागी करे राम नाम जपण लॻो भगवान शिव। कल असां इहो ॿुधोसीं। सतीअ खे ख़बर पई
जाने हूं सती जगत पति जागे। जगतपति शिव सॼे जगत जो पति माना सॼे जगत जो स्वामी। हिते सती इहो नथी चए कि मुंहिंजो पति, छो त शिव त त्याग करे छॾियो आहे, त जगत जो पति जागियो आहे। सती जेको रहे पई कैलाश ते ऐं शिव त समाधीअ में हो, त उहा सती असां ॿुधोसीं कल्ह विछोड़ो त सहन करे पई, पंहिंजो ई पाप यादि करे पई, ग़लतियूं अपराध यादि करे पई, पर गॾोगॾु कम बि पई करे कैलाश पर्वत ते। साफ़ सफ़ाई बि जेको स्त्री कंदी आहे, शिव जो ध्यान बि रखे पई कि कोई डिस्टर्ब भी न थे उनजी समाधीअ में। एडी न इहा हिकु तपस्या कई, पार्वतीअ जे रूप में भी उन कठिन तपस्या कई। उन तपस्या जो फल छा आहे? कोई कठिन तपस्या करे तो उन जो फल आहे कथा। जाय शंभु पद बंदन कीना, सन्मुख शंकर आसन दीना, लगे कहन हरि कथा रसाला। भगवान शिव सतीअ खे भरसां विहारे करे ऐं कथा ॿुधाइण लॻो। हरि कथा, भगवान जी कथा रसीली। अच्छा, जॾहिं पार्वती जी रूप में तपस्या कई पार्वतीअ ऐं पोइ शादी भी थी शिव सां, त फल छा मिलियो हुनखे? कथा ई फल मिलियो। शिव सां शादी करण जो कहिड़ो फल? जो हेॾी कठिन तपस्या कई पार्वतीअ कि मूंखे शिव ई पति रूप में खपे, त शिव पति रूप में मिले, इन सां फल कहिड़ो मिलंदो? हर का स्त्री चाहींदी आहे मूंखे हेड़ो, हर कंहिंजी अलॻि अलॻि चॉइस हूंदी आहे कि हेड़ो पति मिले अथवा हेड़ो मिले। उहो मिले त छो उहो मिले, उन खां पोइ कहिड़ो फल आहे, एॾा कंहिंजो ध्यानु न हूंदो आहे। पार्वतीअ जी कहिड़ी कामना हूंदी शिव खे पति रूप में पाइण जी? छा मुंहिंजो अञा नालो थिए? न। या धन अचे? न, कुछ भी न। शिव सां शादी थी त शिव कथाऊं ई ॿुधायूं। राम कथा पोइ शुरू थी आहे। पार्वतीअ प्रश्न पुछिया आहिनि कि राम केरु आहे? बदले में शिव सॼी कथा ॿुधाइण शुरू कई। ऐं हींअर उहो ई रूप नज़र थो अचे। सतीअ भी तपस्या कई आहे कैलाश ते रही करे, उनखे भी फल छा मिलियो? कथा। पर ॿिन्हिनि में हिकु फर्क़ु आहे। पार्वतीअ जेका तपस्या कई उहा तपस्या हुई उत्साह सां, प्रसन्नता सां। सतीअ जेका तपस्या कई उहा हुई दुख में, शोक में। पर ॿिन्हिनि जो फल राम कथा ई आहे। अगर जीवन में असां दुखी हुजूं, तप्त थी चुका हुजूं, कष्ट में हुजूं, त भी राम कथा ई शीतलता ॾींदी आहे, विश्राम ॾींदी आहे। ऐं असांखे सभु कुछ आहे, कुछ खपे भी कोन, पर लगे थो कि अञा कुछ अहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जंहिंसां मूंखे आनंद मिले, विश्राम मिले, त उन खे भी राम कथा ई सभु कुछ ॾींदी आहे। ॿियो फर्क़ु इहो आहे कि हींअर सती अञा पूरी तरह अधिकारिणी न थी आहे। हिकु सुठी श्रोता अञा ताईं न थी आहे सती। शिव कथा त ॿुधाए रहियो आहे सतीअ खे, पर सतीअ के संस्कार उहे ई आहिनि दक्ष वारा अञा ताईं। हुते भी कोन ॿुधई, कुंभज ऋषिअ वटि भी
राम जो दर्शन करे भी कोन, कथा में दिलचस्पी जागी। ऐं हिते बि पाण पुछी कान्हे कथा, शिव पाण ई ॿुधाइण शुरू कई आहे त ॿुधे त थी पर मन न। जो मथां आसमान मां विमान लंघिया, कैलाश पर्वत जे मथां देवी देवताऊं उन विमान में वेही करे तैयार थी करे वञनि पिया ऐं सुंदर गीत गाईंदा पिया वञनि। हेॾा भगवान शिव कथा पियो थो करे, होॾां सतीअ जो मन होॾां हली वियो, गीतनि में गाननि में ऐं सिंगार में, ऐं केॾां कोई वञी रहियो आहे इन्हनि में। त सतीअ जी लिंक टुटी पई कथा सां, कथा में लिंक हुई ई कान। इहा बि हिकु ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे कि असांखे कथा में मन केतिरो लॻंदो आहे। लाॾनि जो आवाज़ अची वञे ॿाहिरां ऐं असांजो मन ओॾां हली वञे लाॾनि में, त सम्झिजो असां अञा तैयार कोन आहियूं कथा ॿुधण जे लाइ, अञा पात्रता न आहे। सती चए थी भगवान शिव खे कि ही केरु आहिनि? आहिनि देवी देवताऊं, ही केॾां पिया था वञनि? शिव चई सती तूं ॿुध न, मां छा पियो थो चवां कथा। सतीअ जो ध्यानु सॼो होॾां, ऐं हू बि वरी बाए बाए कन्स, असां वञूं था, ॾाढो वॾो उत्सव आहे, सभु वञनि पिया था। ॾाढा माण्हू शादीअ ते वेंदा आहिनि त ॾेखारे करे बि वेंदा आहिनि, तैयार ईअं थींदा आहिनि, तैयार थी करे पाड़े में वठण वेंदा कुझु पिन वग़ैरह, पर हुनखे चवंदसि जल्दी ॾे मूंखे पहुचणो आहे। पोइ उते शादीअ में भली धिका खाए, उते भली किथे कोने में वेठी हूंदी प्लेट खणी करे, पर हितां ईअं ॾेखारींदी कि मां ॾाढो वॾो हिकु अटेंड थी करण वञा, कुझु ॾाढो वॾो उहो कमु आहे। ऐं जेको नथो वञे उन वीचारे जी शक्ल लहंदी वेंदी आहे। पोइ चाहे शादी हुजे, चाहे कोई सामाजिक उत्सव हुजे, बहिराणो, लाॾा, कुझु बि तैयार, हिते जेतिरो हुनजो भूमिका हूंदी आहे न वञण वारे जी, उते एतिरी कोन हूंदी अथनि, उते पिया घुमंदा रहंदा आहिनि। उते भली कोई, इन जो मतिलबु माण्हूअ खे इहो ॿुधाइण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे कि जिते मां वेंदी आहियां उहा ॾाढी ऊंची शइ आहे। पोइ चाहे सत्संग में वञे, सत्संग में बि वेंदियूं आहिनि त चङी भली वीचारी भोली भाली माईअ जो दिमाग़ फेरे वेंदियूं आहिनि कि असांखे टाइम ई कोन्हे, सत्संग में था वञूं, असांजी कार अचण वारी आहे, भली ओला बुक कराई हुजनि, 4 ॼणनि शेयर करे 25 रुपया मिलाए करे 25 रुपया खणी जोड़ियो हलो। पर जेका भूमिका ॾेखारे वेंदियूं आहिनि, सत्संग में था वञूं, हर कंहिंखे त एंट्री कान्हे उते, पोइ भली उते कुंड में वेठियूं हुजनि, कोई उते पुछेनि बि न भली उन्हनि खे। इहो समाज जो हिकु इहो बि दृश्य मूं ॾिठो आहे, भई तूं उते वञी कयो छा जो हेॾी हिते भूमिका ॾेखारे वई आहे। हुनजो चङे भली माई जो दिमाग़ ख़राब करे वई आहे। हाणे उनजो पियो मन हलंदो कि अहिड़ो ज़रूर हूंदो, 4 मायूं थी वञनि त कुछ तो होगा, शादीअ ते बि वञनि त कुछ तो होगा। तो शादीअ ते बि कोई माण्हू वेंदो आहे, घणी देर वेंदो आहे, 2 कलाक, है न, घुमंदो आहे स्टालनि ते। हो सुठो ॿुधाईंदो आहे राजू श्रीवास्तव हिन में, केॾा स्टाल
एक भाई के उञ लगी तो पुछईंसि वेटर खां, वेटर पानी किथे आ पानी? तो वेटर भी को घट को न हो, वो भी चेस तो पानी पानी पहले तो यहां रखते थे कचौड़ी के बाजू में, इस वाली शादी में हमने पानी ना पानी। आप ऐसा करो, गोलगप्पे से राइट ले लो और राइट के बाद जलेबी आएगी, जलेबी से थोड़ा लेफ्ट लोगे तो पानी बरस रहा है, वो पीने का नहीं है, वो शो पीस है। वहां से यू टर्न ले लेना, पानी ना तो वो तो चेस पैन कार्ड लगंदो छा? असांखे मिर्च लगाया ने, एडी व्यवस्था कई अथव त आटो भी रखो आहे। त ही सब समाज में थींदो त आहे, पर अगर कोई जिज्ञासु माण्हू हुजे त चङो भलो उनजो खानो ख़राब करे ई वेंदियूं आहिनि इहे। उहो ई अॼु सतीअ जो ही खानो ख़राब थियूं कनि देवियूं देवताऊं जूं पत्नियूं, विमाननि ते वेही करे गाना गाईंदियूं, सिंगार कंदियूं, हुतां लंघनि थियूं कैलाश पर्वत जे मथां, त सतीअ जो ध्यानु ओॾां वञे बार बार। असांजी एकाग्रता एतिरी थियणु खपे कि कथा में असां जुड़ियल हुजूं, असांजो ध्यानु खिचिजी न वञे। इहो जोरीअ कोन थींदो, इहो थींदो धीरे धीरे धीरे, जॾहिं असांजी वृत्ति असांजी एकाग्रता सधजी वेंदी। त या एकाग्रता रहे, असां वटि इहा एकाग्रता आहे। जंहिंमां चुप भी तो थी वञा त बि ईअं नथो लॻे कि कथा बंदि थी वई, ईअं लॻंदो अथव छा? न लॻंदो अथव। पर अगरि कंहिंखे लॻे त उहो कच्चो श्रोता आहे, अञा हिन शांती सन्नाटे में भी कुछ हलंदो आहे। श्रोता खे वो भी कैच करणु खपे। कुछ न बि ॻाल्हायूं, चुप थी वञूं, तब कथा हली रही आहे। पर सती अञा तैयार न आहे, श्रोता न ठही आहे, त मन खींचजी थो वञे। शिव खे चएसि थी ॿुधायो न, ही सभु केॾांहुं पिया था वञनि। शिव कथा बंदि कई, बंदि कई, भई अञा तैयार कान्हे हीअ कथा ॿुधण लाइ। चइसि ॿुध भाई, जंहिंमें तुंहिंजी रुचि आहे मां उहो तोखे ॿुधायां थो। ही सभु तैयार थी था वञई तुंहिंजे पीउ वटि, तुंहिंजे पेकनि में। तुंहिंजे पीउ दक्ष हिकु ॾाढो वॾो यज्ञ कयो आहे। त सतीअ चई वाओ, हलो खणो पेती, पाण बि पहुचणो आहे न, पाण खे बि हलणो आहे। पोइ त तव्हां बि हाणे समाधीअ मां जाॻिया, असांखे कुछ ख़बर ई कोन पई। शिव चएसि थो सती मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हुन इन्हे करे ई यज्ञ रखियो आहे कि असां न वञूं। सती चईंसि ईअं छो? शिव चईंसि हिकु दफ़ो ब्रह्म सभा में, शिव वरी पोथी खोली, शिव खोली, छो त ब्रह्म सभा जो ॿुधाइणो आहे न पुराणी कथा, त वरी कथा शुरू थी वियो। शिव ब्रह्म सभा हम सन दुख माना, तेही ते अजहू करें अपमाना। ब्रह्म सभा हुई, माना सभु देवी देवताऊं वेठा हुआ। तुंहिंजो पीउ नओं अध्यक्ष ठहियो हो। दक्ष नओं हिकु हिनखे पदवी मिली हुई प्रजापतिअ जी, दक्ष प्रजापति। तुलसीदास लिखियो आहे कि अस को जन्मा जग माही, प्रभुता पाए जाए मद नाही। हिन संसार में अहिड़ो को ॼाओ कान्हे जंहिंखे पद मिले ऐं मद न अचे। दक्ष खे पद मिलियो त चरियो थी पियो, नओं अध्यक्ष ठहियो हो, त उन सभा में पहुतो, सभई उथी बीह रहिया।
शिव कोन उथियो। शिव पंहिंजे ध्यान में वेठो रहियो। उन ते उनखे क्रोध अची वियो दक्ष खे कि ही आहे छा आख़िर, हिन जी औकात कहिड़ी आहे, न हिनखे घर न घाट, जबकि न्याणो थियो, हिन वटि आहे छा, जीवन में कयो छा अथई हिन। शिव एतिरो इहो बि कोन ॿुधो, हुनजो ध्यानु ई अलाए छा में हो, राम में हो शायदि। हू वञी दक्ष ॻाल्हाईंदो, पोइ गणनि शिव खे चयो, साईं तव्हांखे कुझु चएव थो? शिव जी हा, छा थो चए? चए थो मुंहिंजो अपमान थियो आहे, उथियो कान्हे। त शिव उथी बीह रहियो, चई उथो हलो, उथण हिनखे इहो ई खपे न, असां उथूं। हाणे उथिया आहियूं त उथण खां पोइ बीठो थोरी हुजबो आहे, पोइ त हलबो आहे, चरे वेती। शिव हली वियो त हिनखे अञा गुस्सो। उहो गुस्सो एॾो हुनजे दिमाग़ में मन में वेठल जो शिव खां साड़ कंदो रहियो जीवन भर। इहो शिव ॿुधाएसि पियो थो सतीअ खे, ऐं शिव कॾहिं ॻाल्हि बि कोन कई सतीअ सां इहा। त चएसि थो हाणे यज्ञ कयो अथई, सभिनीनि खे घुरायो अथई, मूंखे न घुराए करे इहो ॿुधाइण चाहियो अथई कि हिन जी का वैल्यू कान्हे। सती चए थी ईअं कयो अथई त पाण हली करे मां पुछंदीमांसि ईअं कीअं तव्हां कयो अथव, छो कयो अथव? पापा की परी हूं मैं। इन्हनि परियुनि जो दिमाग़ देर सां खुलंदो आहे कि हाणे पापा मटिजी चुको आहे, शादीअ खां पोइ उहो न रहंदो आहे। शिव खे चएसि थी तव्हां बि तयार थियो, हलो हलो। ईअं थींदो आहे छा जरा सी ॻाल्हि ते? शिव चएसि थो पर निमंत्रण ई कान्हे पाण खे, बिना निमंत्रण वञिबो आहे छा? त सती चएसि थी पिता जे घर, दोस्त जे घर, स्वामीअ जे घर, गुरूअ जे घर बिना निमंत्रण बि वञी सघिजे थो। शिव चएसि थो सही थी चई, पर जिते असांजो विरोध थींदो हुजे, जिते असांखे पसंदि ई न कंदा हुजनि, उते न वञणु खपे। तदपि विरोध मान जह कोई, तहां गए कल्याण न होई। भांति अनेक संभू समझावा। अनेक प्रकार सां शिव समझायो सतीअ खे, पर सती त अहिड़ी जो शिव खे चएसि थी तव्हां बि हलो ऐं तव्हां ई माफ़ी खणी घुरजो, तव्हां नंढा थोड़ी थी वेंदा। शिव चएसि थो मां माफ़ी बि हल घुरां, पर हू माफ़ करण जी स्थितीअ में त हुजे, हू त ततो वेठल आहे, उहा स्थिति कान्हे हींअर। सतीअ खे कुझु समझ में न अचे। शिव बि सोचई भावी प्रबल आहे, भावी बस न ज्ञान और आवा, कुछ भी समझ में न अचे। तॾहिं शिव चईंसि चङो वञ, मां त नथो हलां। ऐं स्त्रीअ खे पंहिंजे घोट खे जबरदस्ती पंहिंजे पेकनि में न वठी वञणु खपे। हुनजी इच्छा न आहे त जबरदस्ती न, बल्कि थियण त ईअं खपे कि हाणे चवां त अॼु जे युग में त हू थी वेंदो, भई स्त्रियुनि जे अपमान जी ॻाल्हि आहे या ग़लति थो ॻाल्हाए, कि स्त्री बि न वञे अगरि पतीअ जी इच्छा न आहे त। पति अगरि मना थो करे पेकनि में न वञे त तव्हांजी मर्ज़ी, जेको खपेव कयो, मुंहिंजो कहिड़ो मतिलबु। अलाए घणा उथी बीह रहंदा कि तव्हां अलाए कहिड़े ज़माने जूं ॻाल्हियूं था कयो। मां त वेंदसि घोट खे गीले वठी वेंदसि, हीअं कीअं कान हलंदो। त जीअं खपेव कयो, तव्हां नए ज़माने जा आहियो, असां पुराणे ज़माने जा आहियूं, 420 साल पुराणी कथा वारा माण्हू आहियूं। 420 लॻभॻि, हा त पोइ आई न प्रकाश में।
ॾाढियूं ॻाल्हियूं अॼुकल्ह हू पियो थो हले न, फेमिनिज़म, स्त्रियुनि जा अधिकार, स्त्रियुनि जो पावर, स्त्रियुनि जूं ॻाल्हियूं, स्त्रियुनि जी आज़ादी, स्वतंत्रता, ऐं केरु पियो थो करे? पुरुष। इहो सभु पुरुष ई पिया था मायुनि खे चवनि फेमिनिज़म। पुरुष ई था चवनि कि बुरको पाए, हिजाब जेको हली रहियो आहे विवाद, पुरुष था चवनि हिजाब पाए। ॾिसो केरु था मना कनि, वरी पुरुष ई था चवनि कि तव्हां आज़ाद आहियो, इहो बुरको ज़रूरी कान्हे। ऐं मायूं उहो कनि पिए थियूं, पंहिंजो कुझु बि इन खे वरी आज़ादी चवनि। इहा आज़ादी किथे थी? आज़ादी स्त्री जी आहे या त पतीअ सां गॾु, या भॻवान सां गॾु, या सत्संग सां गॾु। त सती शिव चईंसि तूं वञ, सतीअ खे पाण न वियो, पर कुझु गण ॾिनईसि गॾु। कहे देखा हर जतन बहु, रहे न दक्ष कुमार, दिए मुख्य गण संग तब, विदा कीन त्रिपुरार, विदा कीन त्रिपुरार। हो पिता भवन जब गई भवानी, दक्ष सुता दक्ष त्रास काहुनासन मानी। राम सिया राम, सिया राम, सिया राम, जय जय राम। सती ॾाढो उत्साह सां, ॾाढो प्रेम सां पंहिंजे पेकनि में आई। उन दक्ष जे यज्ञ में, ॾाढो वॾो यज्ञ हो, सभु तैयार थी वेठा हुआ। मिट माइट, भेनरूं, भेणविया, माता पिता, ऐं उहे बि पहुची विया, विमान वारा बि तैयार थी करे। पर उहे इनखे ईअं पिया इग्नोर कनि, ॼण सुञाणनि ई कोन। सतीअ उते ॾिठई माहौल कि हिननि सभिनि खे थी छा वियो आहे? दक्ष त्रास, दक्ष जो एॾो डपु सभिनीनि खे, जो सभु हुनजे फेवर में थी विया आहिनि। यज्ञ हली रहियो हो, उन यज्ञ में सभिनी देवताउनि जो भाग, सभिनी देवताउनि जूं मूर्तियूं रखी करे उन जो आह्वान कयो वेंदो हो। शिव जो उन में अतो पतो ई न। सती हैरान थी वई, छो त जेका अपेक्षा न हुई, जेको जेको शिव चयो हो सो सभु हाणे नज़र अचे पियो प्रैक्टिकली। त हजम बि त थिए अचानक इहो परिवर्तन। सादर भले ई मिली एक माता, माउ जेका आहे माता थींदी आहे धी जे लाइ, उन जो प्रेम हो, डपु उनखे बि हो, पर तॾहिं बि उहा अॻियां वधी आई ऐं सतीअ खे भाकुर पातई। सादर मिली भले ई एक माता। माउ जो थींदो आहे कि मुंहिंजी धीअ अगरि ॿाहिरि रहंदी आहे त उनखे कुझु मोकिलियां, कुझु उनजो हाल चाल पुछां। भेनरूं मिलियूं पर ॼण व्यंग मजाक जे हिसाब सां। भगनी मिली बहुत मुस्काता, सिर्फ़ मुस्कुराईंदियूं रहियूं। ऐं कंहिं कंहिं वरी टोक में ॻाल्हायो सतीअ सां कि अरे हाणे जीजाजी छा कंदा आहिनि? अॻे त भंग पी वेठा हूंदा हुआ सॼो ॾींहुं, कुझु दुकान वुकान धंधो बंधो शुरू कयो अथनि सिधो। छो त हर कोई पियो ॾिसे कि सभु इहो ई पिया था ॻाल्हाइनि। ऐं उहे माण्हू कंहिं कम जा कोन आहिनि जेके भीड़ ॾिसी करे ॻाल्हि रखंदा आहिनि पंहिंजी। ॿिए जे मुंहं जा अखर
ॻाल्हाईंदा आहिनि उधारा। त बसि इहो ई पिया ॻाल्हाइनि, कुझु कंदो आहे न, उहो ई आहियो तव्हां। ऐं हिननि खे ख़बर कोन कि सती केरु आहे। हींअर त ॿुधेनि पई थी, पर जॾहिं इहा फाटंदी त हिननि सभिनि ते भारी पवंदी। ॿुधे पई थी सती, पोइ दक्ष अची करे अॻियां अची करे क्रोध में भरिजी वियो। हाणे गुस्सो कंहिंजो ऐं कढे कंहिं ते थो, गुस्सो शिव ते, पर शिव कॾहिं उलझेस ई कोन पियो दक्ष सां, साम्हूं अचेस ई न पियो। त हाणे हीअ मिली वई, पर पंहिंजी धीउ नथी लॻे, इहा शिव जी ज़ाल थी लॻे। हिन जे लाइ इहा शिव जी अर्धांगनी आहे। शुरू थी वियो क्रोध में भरिजी करे, दक्ष न कछु पूछी कुशलाता, सती बिलोक जरे सब गाता। ही शिव जो वञे अपमान कंदो। पहिरीं त हिन जो छो आई आई, हलिया था अचो, न घर अथव न घाट अथव, पंहिंजी धीउ खे न को कुझु अथव, अभिमान एॾो अथव जो उथंदा कोन आहियो, असां अचूं त। कंहिंजो गुस्सो कंहिं ते पियो थो कढे। इहो पद जो मद, सीट जो अहंकार। अध्यक्ष हो इहो, सीट जो अहंकार, भीड़ जो अहंकार, धन जो अहंकार, कुल जो अहंकार। ॾाढो घटि वधि ॻाल्हायूं। दक्ष न कछु पूछी कुशलाता, सती बिलोक जरे सब गाता। पोइ सतीअ खे सभु यादि अची वियो कि शिव जेको जेको चयो हो, मां हुन शिव खे छॾे हली आयसि। ऐं हिन हेॾे वॾे यज्ञ में सभु कुझु आहे, धन दौलत पद प्रतिष्ठा मंत्र रिद्धियूं सिद्धियूं सभु कुझु आहे, पर रुगो शिव कान्हे। ऐं शिव कान्हे त उते कल्याण कान्हे। इहो मन में सोचई, ही सभु मूर्ख वेठा आहिनि हिते हिन सभा में, इन्हनि खे ख़बर ई कान्हे कि शिव छा आहे। असांखे बि शिव जी महिमा ख़बर हुजणु खपे। हू नाराज थियण वारो देव महादेव कान्हे, पर असांजे जीवन में कोई भी काज हुजे त शिव हुजणु ज़रूरी आहे। शिव जिते आहे उते ई कल्याण आहे। तंहिं करे मंगल उत्सव में भी शिव खे यादि ज़रूर कयो वेंदो आहे। अचो असां भी यादि कयूं। शिव शंकर भोलेनाथ, मुखे घुरजे तुझो साथ। शिव शंकर भोलेनाथ, मुखे घुरजे तुझो साथ। तुझी अगर मोते नजर हिक बार थी वञे, बेड़ो पार थी वञे। तुझी अगर मोते नजर हिक बार थी वञे, बेड़ो पार थी वञे। शिव शंकर भोलेनाथ, मुखे घुरजे तुझो साथ। ऋषि मुनि देवताओं तो के ध्यान था। ऋषि मुनि देवताओं तो के ध्यान था। तदह भी तुझो अंत न कोई पाइन था। तन
तनह बि तुंहिंजो अंत न कोई पाइन था। इंसान जो तो सां सचो जे प्यार थी वञे, बेड़ो पार थी वञे। शिव शंकर भोलेनाथ मूंखे घुर्जे तुंहिंजो साथ। तुंहिंजी अगर मूं ते नज़र हिक बार थी वञे, बेड़ो पार थी वञे। रिधियूं सिधियूं नवनिधियूं सब तुंहिंजूं दासियूं। रिधियूं सिधियूं नवनिधियूं सब तुंहिंजूं दासियूं। जंहिं ते महर करी तंहिंजूं पूरन आसूं। तुंहिंजी दया सां सुर्ग ही संसार थी वञे, बेड़ो पार थी वञे। शिव शंकर भोलेनाथ मूंखे घुर्जे तुंहिंजो साथ। शिव शंकर भोलेनाथ तुंहिंजी अगर मूं ते नज़र हिक बार थी वञे, मोती तुंहिंजी महिमा सभिनी खां न्यारी। मोती तुंहिंजी महिमा सभिनी खां न्यारी। तॾहिं त तोखे पूॼनि था सभु संसारी। तॾहिं त तोखे पूॼनि था सभु संसारी। साक्षात जे तुंहिंजो मूंखे दीदार थी वञे, बेड़ो पार थी वञे। शिव शंकर भोलेनाथ मूंखे घुर्जे तुंहिंजो साथ। शिव शंकर भोलेनाथ त शिव बिना कम थींदो ई कोन। राम कथा बि लिखणी पई त पहिरियों शिव चरित्र लिखणो पियो। असां बि शिव कथा पहिरीं शुरू कईसीं, राम कथा पोइ हिन दरबार में रामचरितमानस खां पहिरीं शिव चरित्र ऐं शिव महापुराण ते बि कथा पाण कई आहे। त हुनजे बिना कल्याण कान्हे। शिव जे बिना जेॾी महिल सतीअ ॾिठई ही सभु शिव जो अपमान, पूरो प्रयास शिव जो अपमान करण जो सही न सघी। शिव अपमान न जाय सहे, हृदय न होय प्रबोध। सकल सभय हट हटक तब बोली बचन सक्रोध। क्रोध में सती भरजी करे चए थी, सुनो सभासद सकल मुनिंदा। कही सुनी जिन शंकर निंदा। सो फल तुरंत लैब सब काहू, भली भांति पछताव पिताहू। चेती अरे मूर्खों, हज़ारनि जी लखनि जी भीड़ हुई। सभिनि खे थी चए महामूर्खो, हिक ॿिए खे ॾिसी करे ॻाल्हायो पिया था। शिव बिना कल्याण आहे कंहिंजो बि?
अगर यज्ञ में तव्हां हुनजो भाग न कढंदा त यज्ञ जी घटिताई आहे। इहा यज्ञ जी तव्हां वैल्यू घटि करे छॾियव। शिव जी हुअण सां त कल्याण थींदो आहे, पर हाणे मां तव्हां सभिनीनि खे सराप थी ॾियां, जिन जिन शिव जी निंदा कई आहे ऐं जिन जिन शिव जी निंदा ॿुधी आहे, उहे सभु हिन जो फल पाईंदा। ऐं मुंहिंजो पिता दक्ष मूर्ख शिव जी निंदा तो करे, इहो बि कोन बचंदो, इहो बि फल पाईंदो। पंहिंजे लाइ थी चए कि मां हिन जी धीउ आहियां, मूंखे लॻंदो कि मां हिन जी धीउ आहियां, संबंध हिकु जुड़ियल हो, पर मां संबंध ख़तम थी कयां हिन देह खे ई त्यागे करे। सतीअ ओॾी महिल ई तजी हूं तुरंत देह तेह हेतु, अस कहे जोग अगन तन जारा, भयउ सकल मख हाहाकारा। सतीअ पंहिंजो शरीर खे योग अग्निअ सां जलाए छॾियो। गण जेके आया हुआ उहे चिल्लाइण लॻा, रोअण लॻा, उहे गुस्से में भरिजी तहस नहस करण लॻा। पर भृगु जेको ऋषि हो उन रक्षा करे वरिती यज्ञ जी ऐं उन्हनि गणनि खे भॼाए कढियईं। गण भॼंदा भॼंदा आया भगवान शिव ॾे। साईं अनर्थ थी वियो, अनर्थ थी वियो, माता सतीअ शरीर त्यागे छॾियो। ॿुधंदे ई शिव क्रोध में भरिजी वियो कि हिननि जी ऐसी की तैसी, जेके उहे उते आहिनि यज्ञ कयो अथनि। पंहिंजो अपमान जो न लॻो शिव खे, अपमान स्पर्श ई कोन करे सघंदो आहे। हू त रहंदो ई अहिड़े ढंग सां आहे कि अपमान जा कम ई कंदो आहे उहो, तब हुनजो अपमान कोन थींदो आहे। हुनखे पंहिंजी चिंता न हुई, पर इहा हुई कि सती हाणे हिननि खे सराप ॾेई वई आहे त पूरो त मूंखे ई करणो आहे न, उनजी अंतिम इच्छा त पूरी कयां। त पंहिंजे जटाउनि मां वार कढी वीरभद्र खे पैदा करे चईंसि वञ, तूं सम्झी वञ, इशारो काफ़ी अथई। उहो वीरभद्र बलशाली एतिरो, शिव जो ई ॼण हुन में रूप। उहो आयो यज्ञ खे तहस नहस कंदो, मार काट मचाईंदो, सभिनीनि खे सजा ॾींदो। अधु त वठी भॻा, अधु त ॾिसंदे ई भॻिजी आयो कि हाणे पलड़ो चेंज थी वियो आहे, हाणे शिव जो पलड़ो भारी आहे। सिन वञी करे दक्ष जी भृगु ऋषिअ जी ॾाढ़ीअ में हथु विधो ऐं ॾाढ़ी खीचे नोचे वरितईंसि। ऐं ओॾी महिल हिकिड़ो पूषा नाले जो उहो ॾंद कढी खिले पियो। जेॾी महिल शिव जी निंदा पई थिए, हिन हुनजा ॾंद ई भञी छॾियईंसि। पुछईं गणनि खां, सभु ॿुधाइजो मूंखे, केरु केरु छा पियो करे। दक्ष अहंकार पियो ॾेखारे। दक्ष आयो, अञा बि उहो ई क्रोध में भरियल, अकड़ में। वीरभद्र हुन दक्ष जो सिर ई वढे करे हवन में विझी छॾियईं। ओम अग्नाय नमः न मम। इहो बि चयो आहे कि मुंहिंजो कुझु कोन्हे, सभु तुंहिंजो ई आहे। इदम इदम न मम, भई मुंहिंजो कोन्हे, सभु तुंहिंजो आहे। अरे दक्षी जो मरी वियो त पोइ त हाहाकार मची वियो। हुन चई असली हाहाकार हाणे मचियो आहे, पहिरीं त ईअं टेम्परेरी हो। जिते शिव न आहे उते इहो थियणो ई आहे। माण्हू केॾी बि वॾी शादी करे, वॾा वॾा डीजे होटलूं बुक करे, पर शिव खे न विसारे। इहा शिक्षा आहे, भगवाननि खे न विसारे, देवताउनि खे न विसारे। ॾिसो शादियूं अॼुकल्ह केॾियूं धूमधाम सां थियनि थियूं, केॾा वॾा ख़र्च था थियनि, पर ओतिरियूं टिकनि कान थियूं, टुटी बि जल्दी थियूं वञनि। छो त शिव कान्हे। शिव माना कल्याण, कल्याणकारी कार्य थियनि कोन था, हू कार्य था थियनि मनोरंजन वारा। त जेका गति थियणु खपे दक्ष जी, शिव निंदक जी, उहा गति थी उन्हनि जी। इहो उन्हनि जे लाइ बि सूचना अथव जेके बिना सोचे समझी हरि हर जी बुराई कंदा आहिनि। विष्णु या शिव जी या राम जी बिना सोचे जलेबियूं बायूं। जेको भगवाननि जी निंदा तो करे, हरि हर या शास्त्रनि जी, उन्हनि जी गति इहा ई थी थिए।
ऐं लॻभॻि जलेबियूं ॾाढियूं पीड़ाऊं ॾिठियूं अथव अंत समय में। बेकार तरीक़े सां इन्हनि जा शरीर छुटंदा आहिनि, छो त न निंदा कई आहे शास्त्रनि जी, राम जी, शिव जी। पोइ वरी भगवान शिव ई अची करे उन यज्ञ में आयो, सतीअ खे ॾिसी करे रोए थो भगवान शिव। सतीअ जो शरीर खणी करे घुमंदो रहियो। पोइ वरी भगवान विष्णुअ उन देह जा 51 टुकड़ा कया, अलॻि अलॻि जॻह ते किरिया, उते शक्तिपीठ निर्मित थिया। शिव कैलाश ते वियो, पर दक्ष खे जीअरो करे वियो। दक्ष खे वरी बकरे जो सिर लॻाई ऐं दक्ष खे पोइ जेको दक्ष जो रूप नज़र अचे थो भागवत पुराण में, पोइ त पक्को शिव जो भगत थी वियो। तो तुलसीदास चए तो यह इतिहास सकल जग जानी, ताते में संक्षेप बखानी। इहो सभिनि जी कथा ॿुधल आहे, तॾहिं मूं संक्षेप में ॿुधाई। हाणे उन सतीअ जे ॿिए जनम जी कथा थी अचे। सतीअ ॿियो जनम किथे वरितो? हुस्न पहाड़ों का ओ साहिबा, हुस्न पहाड़ों का सहना के बारों महीने, यहाँ मौसम जाड़ों का कहना के बारों अहिड़ी जॻह ते सतीअ अवतार वरितो, जनम वरितो, जिते ॼमण वारा माण्हू सुहिणा हूंदा आहिनि, हसीन हूंदा आहिनि ऐं उतां जो प्रदेश शीतल हूंदो आहे, पावन हूंदो आहे, पवित्र हूंदो आहे। तुम परदेसी किधर से आए, तुम परदेसी किधर से आए, आते ही मेरे मन में समाए, करूं क्या हाथों से मन फिसला जाए, करूं क्या हाथों से मन फिसला जाए। छोटे छोटे झरने हैं, झरनों से पानी छूटे, कुछ वादे करने बहते हैं, पहाड़ों में कहते हैं, परदेसी तो झूठे हैं। हो हाथ है हाथों में के रस्ता कट ही गया, इन प्यार की बातों में। पहाड़नि जो भी जेको राजा आहे हिमालय, उते हिन जो जनम थियो।
छो त जंहिं पिछले जन्म में एॾी अग्नि सठी हुजे, मरंदे मरंदे भी अग्नि, ऐं शिव समाधीअ में त भीषण भीतर जी अग्नि, एॾियूं अग्नियूं उन जंहिं पिछले जन्म में ॾिठियूं हुजनि, उनखे जन्म मिलियो हिमालय जे क्षेत्र में, जिते शीतलता ई शीतलता। अनेक महापुरुष, अनेक अवतारी पुरुष भी हिमालय जे तरफ ई वञी करे साधना कई ऐं उते ई शरीर छॾियो। अहिड़ी पवित्र जगह आहे हिमालय। ऐं पार्वतीअ खे खपे पति रूप में शिव, त उनजी यात्रा हिमालय खां ई शुरू थींदी। त पार्वतीअ जे रूप में उनजो जन्म थियो। सती मरत हरिसन बर मांगा, जन्म जन्म शिव पद अनुरागा, तेही कारण हिमगिरी ग्रह जाई, हिमालय जे घर में ॼाई, जन्मी पार्वती तन पाई। उते उत्सव थी विया, आनंद थी विया पार्वतीअ जे ॼमण सां। जब ते उमा शैल ग्रह जाई, सकल सिद्धि संपत्ति तह छाई। सॼो हिमालय क्षेत्र आनंद सां प्रफुल्लित थी वियो। सकल सिद्धि संपत्ति तह छाई। उते उतां जे रहंदड़ माण्हुनि जो हर कम सिद्ध पियो थिए। सिद्धि इन खे चइबो आहे। हर क्षेत्र जो हिकु अलॻि अलॻि प्रभाव थींदो अथव। हर शहर जो, हर एरिया जो कुझु हिकु वातावरण थींदो आहे। के एरिया अहिड़ा थींदा आहिनि कि माण्हू कोई भी कमु करे घाटो ई पवंदसि, शांति मिलंदसि ई न, पैसा कमाईंदो टिकंदसि कान। ऐं के एरिया अहिड़ा सभागा थींदा आहिनि कि माण्हू रहे त उन्नति थींदी आहे। त हिमालय वासियुनि खे सिद्धि सिद्धि हर कम सिद्ध थियण लॻो। उन्हनि जो जेको भी कमु कनि सिद्ध पियो थिए, संपत्ति पई वधे। जह तह मुनीन सो आश्रम कीने, ऋषि मुनि उते अचण लॻा ऐं आश्रम ठाहिण लॻा। ऐं हिमालय राज उन्हनि खे उचित बास हिम भूधर दीने, उन्हनि खे प्लाट पियो ॾे। हिमालय हिमालय हिकु त पहाड़ बि आहे ऐं उनजो रूप धारण करे भी ईअं वर्णन ईंदो आहे कि हिमालय ऐं ॿिया पहाड़ रूप मनुष्य रूप भी धारण कंदा हुआ। हाणे अॼु मां पढ़ियो हिकु वैज्ञानिक खोज, वैज्ञानिक था चवनि कि हीअ जेका पृथ्वी आहे न असांजी, इन में भी जान आहे, इन में भी हिकु बुद्धि आहे, सोचण जी, वीचारण जी शक्ति आहे, ऐं पंहिंजो पाण खे बैलेंस करण जी भी शक्ति आहे हिन पृथ्वीअ खे। इहो वैज्ञानिक था चवनि। त इहा त असांजे शास्त्रनि में ऑलरेडी लिखियल आहे त हिमालय भी कंहिं न कंहिं रूप में, मनुष्य रूप में भी हूंदो हो ऐं पहाड़ जे रूप में त अञा ताईं आहे। उन सभिनीनि खे प्लाट ॾिना ऋषि मुनिनि खे, प्रसन्नता सां सभु ऋषि मुनि रहनि पिया। सदा सुमन फल सहित सब द्रम नव नाना जाति, प्रगति सुंदर सैल पर मनी आकर बहु भांति। अनेक प्रकार जूं मणियूं खदानियूं प्रगट थी वयूं हिमालय ते। सरिता सब पुनीत जल बहई, खग मृग मधुप सुखी सब रही। सभिनी नदियुनि जो जल वहे पियो, पक्षी पक्षियूं भंवरा सभु सुखी पिया रहनि, ऐं जानवर भी पंहिंजो पंहिंजो मूल वैर भुलिजी विया। सहज बैर सब जीवन त्यागा, गिरी पर सकल करहि अनुरागा। सब प्रसन्नता पूर्वक रहनि पिया केवल पार्वतीअ जे जनम वठण सां। कॾहिं का सभागी छोकिरी जनम वठंदी आहे त सॼो आसपास घर परिवार खानदान हू माहौल ई पवित्र करे छॾींदी आहे। त हीअ हुई। तव्हां बि सोचिजो, तव्हांजे ॼमण सां कुझु भूकंप त कोन आयो हो। पतो कजो उन ई सन में, उन महीने में छा छा घटना थी देश में। भाई लादेन मरियो हो या को आतंकवादी हमलो थियो हो, हीअं कुझु न थियो हो ऐं सुठो ई थियो हो त तव्हां सुठा सभागा आहियो, सुठा लॻा आहियो, मतिलबु तव्हांजो ॼमण सार्थक आहे।
अरे छॾियो जनम खे, कर्म त सुठो करण असांजे हथ में आ। असां कथा ॿुधण अचूं था, ॿुधूं बि था, इहा ई सफलता आहे, इहो ई सौभाग्य आहे, इहा ई सौभाग्यता जी निशानी आहे। त हुन जे अचण सां, पार्वती जे अचण सां नित्य नूतन मंगल ग्रहतासु ब्रह्मांडक गावे जस जासु। सुंदर सुंदर उत्साह वधण लॻो, सॼे हिमालय जे क्षेत्र में आनंद मंगल थियण लॻो। ऐं देवर्षि जॾहिं पार्वती वॾी थी त हिकु दफ़ो देवर्षि नारद उन घर में आयो। त ऑलरेडी चारों तरफ वातावरण सुंदर, वरी जंहिं घर में भवानी ॼाई आहे त उहो घर अञा सुंदर, ऐं माता पिता बि सुठा शीलवान, वरी अॼु संत आयो आहे घर में त अञा सुंदर थी वियो। उन्हनि जा कुल ई कारज रास, उन्हनि घर आनंद 12 मास। जिनी घर पेर संतन पाता, जिनी घर पेर गुरन पाता। पेर गुरन पाता, उन्हनि जा कुल ई कारज रास, उन्हनि जा कुल ई कारज रास। उन्हनि घर आनंद 12 मास। जिनी घर पेर संतन पाता, जिनी घर पेर गुरन पाता। संतन पाता, जिनी घर पेर गुरन पाता। जे ग्रह गोचर राशूं, उन्हनि जा दास सभई दासियूं, उन्हनि जा सफला सभई स्वास। उन्हनि घर हरदम हास विलास, जिनी घर पेर संतन पाता, जिनी घर जिनी घर पेर गुरन पाता, जिनी घर पेर संतन पाता। हाणे देवर्षि नारद त आयो, ऐं हिमालय राज बि ॾाढो ख़ुशि थियो। नारद खे आसन ॾिनई, चरण धोतई नारद जा, उहो चरण सॼे जल सॼे घर में छिड़कायनि। पार्वती खे सॾु करे नारद खे चवनि था, साईं असांजी पार्वतीअ जो हथ ॾिसी करे ॿुधायो, हिन खे कहिड़ो घोटु मिलंदो, कीअं थींदो, शुभ अशुभ सभु ॿुधायो। नारद चयईं कि हिन जो त मूंखे सभु भविष्य भूत सभु ख़बर आहे, पर मां एतिरो ई थो ॿुधाए सघां कि हीअ त ॾाढी गुणवान थींदी, आहे तव्हांजी छोकिरी गुणवान, सभु लक्षण संपन्न कुमारी, होई संतत पेह प्यारी। सुंदर सहज सुशील सयानी, हीअ जेका आहे न सहज सुंदर थींदी, सहज सुशील सहज सियाणी। हिन में त कोई अवगुण कान्हे, पर हिन खे जेको घोटु मिलंदो न, उन जे बारे में थोरो ॿुधी वठो। सुनो जी अब अवगुण दुई चारी, 2-4 अवगुण उन जा ॿुधो जेको हिन खे घोटु मिलंदो। अगुण अमान मात पित हीना, उदासीन सब संशय छीना।
जोगी जटिल अकाम मन, नगन अमंगल बेश, अस स्वामी एक है मिलही परी हस्त अस रेख। नारद चई जेको हिनखे घोट मिलंदो सो अगुण, अमान, मात पित न उनखे माता न पिता, उदासीन रहण वारो, जोगी जटिल, नगन अमंगल वेश धारण करण वारो अहिड़ो मिलंदो। हुननि चयो छा पियो थो चई? ख़ासि कर हुन मैना चई कि भंग भंग पी आयो आहे छा ही संत, असां पिया भॼन ॻायूं, उन्हनि जा कुल ई कारज रास। ॾाढा माण्हू सम्झंदा आहिनि इहो ॿुधी करे कि संत अचण सां सुठो थींदो आहे। इहा ॻाल्हि त आहे, संत जे अचण सां सुठो आहे, पर उहो सुठो कंहिंखे ॿिए खे छा सम्झंदा आहिनि? सुठो सम्झंदा आहिनि धन ईंदो, संत जे अचण सां ख़ुशियूं ईंदियूं, असांजा सांसारिक कम थींदा, खुशियों की अॼुकल्ह अखर था हलनि न, बरकतें बख्शीश, बख्शीश हो रही है, अमृत वेले की दात बख्शीश हो रही है, इसको दात बख्शीश हुई, सर्टिफिकेट था ठहन कि इससे अपने एरिया में 40 दिन तक सर्टिफिकेट किया, तो रिंकू भाई साहब की इसको बख्शीश। तो उनमें एॾो ख़ुशि थियूं थियनि उहो सर्टिफिकेट पाए करे, ॼण दुनिया जी सॼी संपत्ति उन्हनि खे मिली वई हुजे। माण्हू इहो सम्झंदा आहिनि सत्संग में ॿुधी कि संत जो अचणु शुभ थींदो आहे, त शुभ सम्झंदियूं आहिनि या त इज़त वधी वेंदी, न, इन जो सभु उल्टो थींदव। इज़त वधंदी न, कोन घटि थी वेंदव। सचो संत ईंदो त धन वधंदो, सवाल ई कोन्हे। हीअ पई चए मैना, नारद आयो आहे त छा पियो थो चए? असांजी पार्वतीअ खे घोट मिलंदो नशेड़ी ऐं नगन ऐं घर घाट न, माता पिता बि न, कोन्हे करणी असांखे हिते। हिमालय ॾाढो धैर्यवान हो, उन शांत करायो पंहिंजी ज़ाल खे ऐं नारद खे चईंसि तव्हां इहो छा ईअं छो था चओ? नारद चयसि मां नथो चवां, परी हस्त अस रेख, हिन जे हथ जी रेखा थी ईअं चए। हो थधा थी विया, उदास थी विया, त चवंसि था कुझु उपाय। नारद चयसि तो उपाय ॿुधायां मैं, मञींदा? हाणे पार्वती थी ॿुधे कि कहिड़ो उपाय थो ॿुधाए। नारद तो चए जेके मां अवगुण ॿुधाया न, जे बर के दोष बखाने, उहे सभु शिव में मौजूद आहिनि ऐं शिव वटि उहे अवगुण कोन्हनि। शिव वटि वञी करे उहे गुण थी विया, दूषण बि भूषण थी विया। शिव खे सभु मञींदा आहिनि, महादेव आहे। त हिन सती पार्वतीअ जी शादी अगरि शिव सां थिए त हिन जो हू बि पूरो थी वेंदो जेको भाग में लिखियल आहे, ऐं शिव जहिड़ो घोट मिली वेंदो। त पार्वती मां चए थी शिव सां कीअं कंदासीं, केरु आहे इहो, अलाए छा पियो थो चई, मूंखे त कुझु सम्झ में कान थो अचे। नारद चईंसि शिव महादेव आहे। त हिमालय चई पोइ शिव ॾे खणी वञूं असां इहो रिश्तो? नारद चए थो मजाक था सम्झो या कि तव्हां वेंदा ऐं शिव हा करे छॾींदव? हुनखे शादी करणी ई कान्हे, हू चए थो कोन्हे शादी करणी। हुनखे मनाइण शादीअ लाइ ॾाढो ॾुखियो आहे। ऐं मञी बि वठे त पुछंदो भाई कहिड़ी आहे छोकिरी, तव्हां छा चवंदो? असांजी धीअ आहे पार्वती, हिकु सामान्य स्त्री। इहो सभु नारद कंहिंखे बि थो चए, पार्वतीअ खे, कि पार्वती शिव खपई त उथ। इहो गुरु कीअं पियो थो शिक्षा ॾे इनडायरेक्टली, वेठे वेठे कोन मिलंदई। छोकिरियूं अॼुकल्ह जीअं कनि थियूं, मेरे को लड़का ऐसा चाहिए, मेरे उसको ये भी होना चाहिए, वो भी होना चाहिए, पैसे वाला भी हो, ये भी वो भी, मैंने ऐसा सोचा है। अच्छा सुठी ॻाल्हि आहे। ऐं तूं छा कंदी आहीं? मैं क्यों करूं? इहा फीलिंग वो पे थी हले, मानसिकता। मैं इतनी स्मार्ट हूं ना, बस ना, मेरे इतने लाइक्स आते हैं फेसबुक पे, इहो पियो थो हले। ईअं शिव ईअं न मिलंदो, पोइ हुनखे ओड़ो ई मिली वेंदसि।
या त हीअ हुनजो जीवन भर खून पीअंदी, वीचारो पीसजी वेंदो हिन जूं फरमाइशूं पूरियूं करे करे। भई ग़लती त हिकु ई दफ़ो कंदो न छोकिरो, हूंदो को पागल त कंदो, पर बाक़ी समझदार त न कंदसि। वेठी हुज भाई तूं पंहिंजूं फरमाइशूं खणी। बिना मेहनत जे, बिना तप जे, बिना कष्ट जे, बिना प्रतिभा जे सुठो घोटु न मिलंदो। पार्वतीअ खे इशारो आहे, पर चए हिमालय खे तो नारद, जो तप करे कुमारी तुम्हारी। भई जेकॾहिं जो तप करे कुमारी, तो तुंहिंजी धीअ तपस्या करे, कठिन तपस्या, त भावी मेट सके त्रिपुरारी, त भगवान शिव पंहिंजो इरादो मटे सघे थो। हू राज़ी तॾहिं थींदो जॾहिं सची लगन ॾिसंदो, सची दृढ़ता ॾिसंदो हिन पार्वतीअ में। तव्हां बाक़ी इहो न सोचो कि शिव को घटि आहे, शिव महादेव आहे। इहो चई करे नारद हली वियो। त मैना चए थी केॾो मुंझाए वियो इहो ॿाओ असांखे, केॾो उलझाए वियो, मुंझाए असांखे, हणी दिमाग़ ई फेरे छॾियईं। अरे भाई सिधो सो असां को ढंग जो घर ॻोल्हियूं था, छॾीस हिनखे। मैना थी चए हिमालय खे, असांजी पार्वती सुंदर आहे, सुशीला, सयानी आहे, सभु हुन, ऐं असां बि को घटि कोन आहियूं, पैसे वारा आहियूं। त तूं हीअं कर, पंहिंजे हिसाब सां घर ॻोल्ह, को सुठो हुजे छोकिरो, को घर सुठो हुजे, कुल वर सभु ॾिसी करे उते कराए। तॾहिं हिमालय चएसि थो, मैना सरल रस्तो त इज़ी आहे, इहो त सरल आहे कि जेको हले पियो थो उन हिसाब सां हलूं। आरामदायक रस्तो त हर कोई हलणु चाहींदो आहे, पर अगरि कोई संत प्रेरणा करे, ऐं प्रेरणा इन लाइ थो करे कि शिव मिले, कल्याण थिए असांजो, त उहो भली कठिन छो न हुजे, असांखे उन रस्ते ते हलणु खपे। नारद कॾहिं बि मिथ्या न ॻाल्हाईंदो आहे, हू कॾहिं भली मजाक कंदो आहे, या उन लाइ चवंदा आहिनि घर हितां जी हुत कंदो आहे, पर हू सभिनी जो न कल्याण कयो आहे अॼु ॾींहं ताईं। त असांखे इन ते वीचार करणु खपे। पार्वती त हली वई कमरे में, हिमालय राज मैना खे चएसि तो, तूं वञी करे सम्झाइस कि तपस्या करे, इन सां ई कल्याण थींदो। बोल शंकर भगवान की जय।